السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں بھلی کار آؤں ہیں یاسر احمد. ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب, کل پرویز خٹک صاحب जेको आहे उहो जेका माना हिकिड़ी नाराज़गी ज़ाहिर कई उहा गैस जे मसइले ते कई. वरी पोइ बाद में नेशनल असेंबली में PTI जो हिकिड़ो ॿियो MNA नूर आलम ख़ान साहब, उन्हनि जेको आहे वरी एहतजाजनि गैस ते ई एहतजाज कयो. जहिड़े तरीक़े जूं ॻाल्हियूं त गैस रोके थो वञे, पिशावर छा KP जो हिसो न आहे ऐं पाकिस्तान जो हिसो न आहे, अहिड़े तरफ़ जूं ॻाल्हियूं सिंपली बिल्कुलु सिंध मां बि उभरंदियूं आहिनि जॾहिं गैस पाणी अहिड़े क़िस्म जा इशू थियनि था पिया. पर हमाद अज़हर साहब अॼु क्लियर कनि था पिया अची त चवनि था त भई सिंध में अंदरि जेका गैस इस्तेमालु थिए थी उहा जेका प्रोड्यूस थिए थी उन मां मेजर पोर्शन सिंधी इस्तेमालु करे थो. जी ॾिसो, ही जेके नंढनि सूबनि पारां वफ़ाक़ जे मामलनि में हक़ न मिलण जी दाहूं आहिनि, इहो को नई ॻाल्हि न आहे. सिंध मां दाहूं थींदियूं रहियूं आहिनि, पर सिंध में ख़ासि तरह जेको गुज़िरियल 10 सालनि में, छाकाणि त वफ़ाक़ में हिकिड़ी ॿी हुकूमत हुई ऐं सिंध में पीपल्स पार्टी जी हुई, त वधीक वोकल तरीक़े सां हुकूमती फोरम्स ते सिंध जा मामला उथारिया विया, न त अपोज़िशन में उथारबा हुआ. गैस, पाणी, फलाण ढमकाण, रॉयल्टी. पर KP ऐं बलूचिस्तान मां बि हमेशह थींदो रहियो आहे. पर छा थियो आहे त बलूचिस्तान में हुकूमती सतह ते ऐं पोइ ख़ुदि हिन में KP में बि हुकूमती सतह ते ख़ुदि वफ़ाक़ी पार्टियूं अची वयूं, तंहिंजे करे हुते हुकूमती फोरम्स ते बलूचिस्तान ऐं KP ॻाल्हाइणु बंदि करे छॾियो. ही जेके नूर आलम साहब आहिनि, इन्हनि ते मुर्गो इहो चयो त अॻियां जेके प्राइम मिनिस्टर ऐं ही सभु जेके वज़ीर आहिनि, इहे ज़िम्मेदार इन्हनि जा नाला ECL में विझो, माना पंहिंजी पार्टी जे माण्हुनि खे चयो. सो उहा जेके ॻाल्हि कईसीं पिए त ही जेको अंदरि इजलास में खटक साहब ॻाल्हायो, इहे अञा ॿिया आवाज़ बि PTI मां उभरंदा, त उहो पाण खे कल क़ौमी असैम्बली नज़र आयो. जेसिताईं हमाद अज़हर जी इहा ॻाल्हि आहे त सिंध मां जेका गैस निकिरे थी उनजो 60% त नॉन गैस पाइपलाइन गैस आहे, यानी उहो सिंध मां ॿाहिरि वञी नथी सघे. त कॉमन सेंस इहो चए थो त हा उहो 60% सिंध में इस्तेमालु थींदो. अच्छा, अगरि 40% जो बि चए थो त कच्छ हिसो सिंध में इस्तेमालु थिए थो. हाणे असांजा जेके सिंध हुकूमत आहे, उनजा जेके एनर्जी जा मिनिस्टर आहिनि इम्तियाज़ शेख, उहो चवनि था त न सिंध सां ज़्यादती थिए पई. हाणे एॾी वॾी ॾिसो, हीअ हिकिड़ो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे. वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ी ॻाल्हि करे पई त 60% गैस जेका सिंध मां अगरि 100% गैस अचे थी त उनजो 60% त सिंध मां ॿाहिरि वञी ई नथी सघे बक़ौल हमाद अज़हर जी. ऐं जेको बाक़ी 40% आहे उन ते जेका आहे उहो मेजॉरिटी सिंध में ई इस्तेमालु थिए थी. हलो, अगरि पाण चऊं त 40% जेको मथियो बचियो उनजो 20% ॿाहिरि, 50% ॿाहिरि वेंदो हूंदो, 50% सिंध में इस्तेमालु थियो, त 60 ऐं 20 थियो 80%. त इम्तियाज़ शेख साहब खे या सिंध गवर्नमेंट खे पहिरीं त हिन एतिरो वॾो कूड़ अगरि आहे त हिनजी बिल्कुलु ठोके वज़ाहत थियणु खपे, तरदीद थियणु खपे. त हीअ त ॾिसो नंबर्स जी ॻाल्हि पियो करे हमाद अज़हर. ऐं हीअ जेके असां बि सिंध जा माण्हू सम्झंदासीं असांखे असांजी गैस सिंध खे न पई मिले, जीअं सुई गैस लाइ चयो वञे थो त बलूचिस्तान में सुई मां गैस निकिरंदी ऐं सुई वटि गैस न हुई सुई जे इलाइक़े में. त अगरि ईअं आहे हक़ीक़त जीअं हमाद अज़हर ॿुधाए पियो, त आई थिंक सिंध गवर्नमेंट खे हुनजी वज़ाहत करणु खपे. मतिलबु ताकी इहो अगरि ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े माण्हू जोश ख़िताबत में ऐं लेकिन अगरि हिकु रियालिटी हिकिड़ी इहा आहे, हक़ीक़त अगरि इहा आहे जेका हमाद अज़हर ॿुधाए पियो, ऐं अगरि हमाद अज़हर जेका ॻाल्हि करे पियो हू बेबुनियाद आहे, त मुंहिंजे ख़्याल आहे त हीअ त एतिरो वॾो कूड़ थींदो जंहिं ते सिंध हुकूमत खे पोइ हर फोरम ते हिन अगरि हीअ ग़लति दावा आहे त हिन ग़लति दावा खे वाइको करण जी ज़रूरत हूंदी. बाक़ी जेको हमाद अज़हर साहब भाण ऐं ॿियनि ते ॻाल्हायो, तव्हां कॉलर अचूं था पिया हिन ते. सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां. जी लगारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब ऐं कायद साहब खे सलाम. वालेकुम सलाम. साईं, अॼु 2 डेवलपमेंट्स थियूं आहिनि. हिकु त इहा थी आहे जेका त जेको जीअं त साईं मीर ॻाल्हाए रहिया त जेको हमाद अज़हर जेको चयो आहे उनमें हिकु न शइ ॾाढी अजीब चई आहे जेका मूंखे पाण सम्झ में न आई. हुन चयो त गैस जी जेका प्रोड्यूस थिए थी उन मां काफ़ी सिंध में ई यूज़ थी थीने, ऐं कुझु गैस अहिड़ी आहे जेका माना थ्रू पाइपलाइन ट्रांसमिट नथी थी सघे. इहा हिकु अजीब टेक्निकली मूंखे सम्झ में आई हिकिड़ी ॻाल्हि. ॿी शइ इहा त अॼु हुननि जो MNA आहे नूर आलम ख़ान, उन चयो आहे त जेका गैस वन सिर्फ़ु 4 ज़िलनि खे KPK में मिलनि थियूं, जंहिंमें सवात ऐं कुझु इहा आहिनि जंहिंमें हुनजो CM जो ज़िलो बि आहे, ऐं बाक़ी ॿिए कंहिंखे कोन थी मिले, ऐं महांगाई जी बि हाल ख़राबु आहे सॼो.
लिहाज़ा जेके साम्हूं जेके उनजी बेंचिस ते फ्रंट ते वेहनि था, जंहिंमें PM साहिब जी सीट अचे थी, उन्हनि जा नाला ECL में विझो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी शइ आहे त अॼु PTI GDA वारनि इन्हनि सभिनीनि MQ वारनि मिली हिकिड़ो सिंधी मकानी हुकूमत जे जेको आहे कानून जे ख़िलाफ़ जेको कयो आहे एहतिजाज, ऐं अॻिते बि चयो अथनि जंहिंमें MQ सिरफ़हिरिस्त आहे त, ऐं 17वीं तारीख़ ते PTI ऐलान कयो आहे त असां लॉन्ग मार्च कंदासीं फ्रॉम घोटकी टू कराची। ऐं जॾहिं त 17वीं तारीख़ पीपल्स पार्टी वारनि जो लॉन्ग मार्च आहे फ्रॉम कराची टू टूवर्ड्स इस्लामाबाद, त साईं इन खे कीअं था ॾिसनि त इहे ॿ टे शयूं आहिनि जंहिं ते साईं जा मां कमेंट्स चाहिनि। सो इन ते ॿ ॻाल्हियूं त उहा ई ॻाल्हि करे वियासीं लॻाई साहिबु, जेका तव्हां ॻाल्हि कई नूर आलम वारी जेका, ऐं ॿी ॻाल्हि गैस वारी। त मूं बि चयो त अगरि एॾो वॾी दावा करे पियो हमाद अज़हर त 60% जेका नॉन गैस पाइपलाइन आहे छा पहिरीं त हीअ छा शइ आहे? इन में हिकिड़ी बि अचे थी ॻाल्हि, वाक़ई असां वटि गैस जा फैक्ट्स एंड फिगर्स यूज़ेज जा कोन्हनि छा कंहिं वटि बि, वफ़ाक़ वटि बि न, सिंध न वफ़ाक़ त ॾिए पियो न, वफ़ाक़ त दावा करे पियो 60% पहिरियां बि दावा करे विया। पर ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, हीअ त किथे न किथे टैली थी सघनि था, कंफर्म थी सघनि था। इहो को कंहिंजी परचुनि जी दुकान जो जेको हिसाब थोरी आहे जेको किथे डॉक्यूमेंट न हूंदो। त सिंध गवर्नमेंट शुड कम अप विथ क्लियर डॉक्यूमेंट्स ऐं ऑथेंटिक डॉक्यूमेंट सां अचे त हीअ दावा ग़लति आहे त वॾी मश्करी आहे, ऐं सही आहे त पोइ हीअ पॉइंट स्कोरिंग न थियणु खपे। ऐं सिंध जे माण्हुनि खे बि तसली थिए त हुननि जी गैस जेका आहे उहा अक्सरियत हुननि खे ई मिले पई। बाक़ी हुन में रॉयल्टी ऐं ॿिया इशूज़ आहिनि, उहो त बहरहाल हिकिड़ा इशूज़ आहिनि, उहो त पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे। अच्छा, हमाद अज़हर साहिबु जेको मज़ीद फरमायो पिए भाण लाइ, अगेन यूरिया जेको इशू आहे हींअर सॼे पाकिस्तान जो, ख़ासि तौर ते जेके ज़रात सां लॻापियल माण्हू, उनमें चवनि पिया त छाकाणि त असां कणिक जो, कमंद जो, फुटियनि जो अघु वधाए छॾियो त हाणे आबादगारनि वटि आहिनि जाम पैसा। जी हा, लॉजिक ॿुधो हमाद अज़हर साहिब जी। जी हा, त घणी पोखी था त छाकाणि एतिरो घणो पैसो आहे आबादगारनि ऐं ज़मींदारनि वटि जो हू यूरिया जेका आहे उहो थोरो सवायो ख़रीद कनि पिया ऐं वधीक पोखी कनि पिया। हाणे की उहा ई ॻाल्हि आहे न, ही बाबू अची मूं वांगुरु आहिनि जिन्हनि जी ज़मीन आहे कोन, वरी हां जे सोजरे ते त ॻाल्हाइनि, मूं कॾहिं ॿिनी बारी कयो कोन्हे, पर कॉमन सेंस न पिया, एतिरो मूंखे बि अचे थो त वधीक पोखी करण लाइ वधीक पाणी बि घुरिजे साईं। जी हा, अगरि मूं गुज़िरियल साल बि 70 एकड़ या 60 एकड़ पंहिंजे 100 एकड़ मां कई, त हिन साल बि भले मूं वटि पैसा केतिरा बि हुजनि, अगरि मूंखे पाणी जी पीच जेका आहे पाणी मिले पियो 60 एकड़ जो या 70 एकड़ जो, त आउं 100 एकड़ कीअं कंदुसि? पाणी पाण वटि इहो वाधू आहे कोन। सो पैसनि सां पोखी सिर्फ़ु न थींदी आहे, सिर्फ़ु यूरिया सां पोखी न थींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेको ॿिए लफ़्ज़ में चवनि पिया त माण्हुनि वटि पैसो हो, माण्हुनि पैनिक बाइंग कई आहे। सवाल इहो आहे त पैनिक पकड़ियो छो? पहिरां बि जेको इहो छो माण्हुनि खे, आबादगारनि खे डपु लॻो त हीअ जेको आहे यूरिया खुटे पई मार्केट में, ऐं यूरिया जेका आहे खुटी पवंदी, जो हुननि 50 जी जाइ ते 100 बोरियूं ख़रीद करे वरितियूं। 19,000 टन तव्हां रोज़ बकौल सरकारी अंग खां जेके ॿुधाए पिया त एतिरो प्रोड्यूस थिए पियो, त पोइ आख़िर वञे किथे पई? ऐं ॻाल्हि इहा आहे त बाक़ी हू सुठी ॻाल्हि आहे, चीफ मिनिस्टर साहिबु ॿुधोसीं पई त भई कमिश्नर ऐं DCs खे हुननि हिदायत कई आहे, अलाह करे हिदायत DCs ऐं कमिश्नर अमल दरामद कनि, CM साहिब जो हुकुम आहे। त तव्हां ॾिसंदो त अगरि DCs ऐं कमिश्नर्स पंहिंजी ते लही आया ऐं पुलिस हुन सां ज़ाहिर कॉपरेट करिणो आहे पुलिस खे, त हीअ ज़ख़ीरा अंदोज़ी बंदि थी वेंदी, तव्हांखे हफ़्ते में रेगुलराइज़ थी वेंदो, मतिलबु सभु मामिलो स्मूथ थी वेंदो। बाक़ी जेका इहा ॻाल्हि हमाद अज़हर चए थो त आबादगारनि जाम पैसो कमायो आहे, कणिक कई फलाणे 2018 खां वठी ॿुधाए पंहिंजी कारकरदगी, इहा पंहिंजी कारकरदगी ॿुधाए पियो त भाईजान अगरि फसल जो अघु वधियो आहे त फसल जेको उनजी उपत लाइ जेके शयूं महांगियूं थियूं आहिनि पोयां खां, ट्यूबवेल जी बिजली जा रेट वधिया आहिनि, डीज़ल जा रेट वधिया आहिनि, ॿिज भाण महांगो थियो आहे, यू नेम इट, ॿी शयूं महांगियूं थियूं आहिनि, त ज़ाहिर खेत मज़दूर बि महांगो थियो, हारी जो बि ज़ाहिर उनमें। सो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिकिड़ी शइ जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वधंदी त ज़ाहिर आहे हुनजी पोइ प्राइस बि वधंदी। हिकु महिरबानी त न थी आहे, ईअं त न थियो आहे त बाक़ी ख़र्च ज़मींदारनि जा साॻिया रहिया या आबादगारनि जा, ऐं हुननि खे तव्हां वॾी महिरबानी करे जेको आहे फसल जो अघु वधीक ॾेई छॾियो, तव्हां खंड जो अघु वधे पियो त ज़ाहिर कमनि जो अघु वधे पियो। आख़िरी ॻाल्हि हमाद अज़हर साहिब खे गुज़ारिश आहे त केॾी महिल अचो सिंध साईं, तव्हांखे हीअ सिर्फ़ु 4, 8, 100, 1000, 1500, 2000, 5000 आबादगार न आहिनि,
हू जेके 10 एकड़ 15 एकड़ 50 एकड़ जा आबादगार आहिनि, इवन कुझु इलाइक़नि में 100 एकड़ जहिड़ा ज़मीनदार बि जी हा, अञा बि घटि वारा अचे हमाद साहब ऐं गॾिजी हलूं था। तव्हांखे ॾेखारे अचूं त केॾा वॾा रईस थी विया आहिनि, केॾा वॾा शाहूकार हू थी विया आहिनि, केॾो जेको आहे हू जेको आहे हू अॼुकल्ह नोट में तमाकु भरे सिगरेट पिया पीअनि। अची ॾिसी वञनि, हीअ जेको ग़लतफ़हमी आहे, सिधी सिधी ॻाल्हि आहे त हीअ जेको यूरिया आहे उहो या हू थियो आहे स्मगल थियो आहे जेको हर साल थींदो आहे, ऐं ॿियो इहो आहे त ज़ख़ीरा अंदोज़ी थी आहे। ॿियो कुझु त ॿियो कुझु ॿियो का ॻाल्हि ई न आहे, इहा जई ॻाल्हियूं। जी जी ठीकु आहे। कॉलर सां गॾु अली असगर लाशारी हैदराबाद मां। जी लाशारी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। गुला साईं। वालेकुम सलाम साईं, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। माशाअल्लाह सिंध जा मसाइल तव्हां उजागर कयो पिया, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे साईं त ॾिठो वञे थो जंहिं बि शख़्स सां ज़्यादती थिए थी, न्याणीअ सां, मज़दूर सां, पोइ उहे इंतिज़ामिया खे बि कोन था फॉलो करे सघनि त भई हाणे इंतिज़ामिया असांजी दाह वरनाईंदी, या पुलिस आहे या हुकूमत आहे, पोइ उहे सिविल सोसाइटी खे दाहूं ॾियनि थियूं त भई जेको आहे असां सां महिरबानी कयो, तव्हां अचो त इहो मसइलो असांजो हल थिए, या असां सां ज़्यादती थिए पई, या असांजो को माण्हू केरु क़तल करे पियो, पोइ उहे सिविल सोसाइटी जी मदद वठनि पिया। इहो छा आहे? ऐं अॻिते हली छा हुकूमत बसि वोट वठंदी या पंहिंजे मसइलनि में लॻी वेंदा, पंहिंजी कमाई में लॻी वेंदा? थोरो साईं आली काजी साहिब जन खां पुछा करे ॾियो त इहा छा मसइलो आहे, अॻिते हली कीअं थींदो? ठीकु आहे साईं लशी साईं, ही हिकिड़ो त मूंखे सिविल सोसाइटी जो जेको इस्तिलाह आहे ख़ैर दुनिया में इस्तेमालु थिए थो, ऐं सोचींदो आहियां त का हिकिड़ी महज़ब सोसाइटी आहे, हिकिड़ी गैर महज़ब सोसाइटी बि आहे छा पाण, अनसिविलाइज़ सोसाइटी बि आहे छा? शायदि साईं इन सिविल सोसाइटी सां मक़सदु हूंदो आहे त जेके हिकिड़ा सान्यावंद हुजनि था, जिन्हनि खे थोरो इदराक वधीक हुजे थो, जेको थोरो वोकल हुजनि था, उहे अचनि था। ऐं नथो सम्झां माण्हू विक्टम्स जेके आहिनि सिविल सोसाइटी ॾे ॾिसनि था, ऐं पर बहरहाल सिविल सोसाइटी पंहिंजो रोल पाण प्ले करे थी। मतिलबु इहे जेको ॿारनि सां ज़्यादती थी, उन्हनि खे कल्ह किथे ॾाढो दर्दनाक वाक़ियो थियो, ॿार सां बदफेली करे उनखे घुटा ॾेई मारे छॾियो, या हू जेका सीता जी न्याणी आहे, या अहिड़ा जेके वाक़िया थियनि था, त सोसाइटी पाण मुरादो जेके सान्यावंद आहिनि शहर जा या सॼी सिंध जा, नाज़िम जोखियो त सॼे सिंध जा सान्यावंद ऐं वोकल माण्हुनि ॻाल्हायो। ही बदकिस्मती आहे दुनिया में, ऐं जंहिं बि माशरे में हुन माण्हुनि जो हुन माशरे खे रेगुलेट कंदड़ या मॉनिटर कंदड़ अथॉरिटीज़ मां वेसा खॼी वञे त उहो पोइ सोसाइटी इंतिशार या अनारकी ॾे वधे थी। अगरि कंहिंसां ॾोह थिए ऐं हुनखे थिए त यार पुलिस में फ़ाइदो कुझु ई कोन्हे, कुझु न थींदो, अगरि कंहिंजो ॾोह थी वञे त हू चए यार अदालतनि में फ़ाइदो न आहे, जिरगो करे वठूं था, फ़ैसिला करे वठूं था, अदालतनि मां कुझु न वरे थो। इहो सिचुएशन आहे, ऑन द ब्रिंक ऑफ एनार्की आहे बस। ठीकु आहे, अगरि हॉस्पिटल में माण्हू चए सरकारी अस्पताल वेंदासीं या इलाजु कोन थींदो, प्राइवेट हलूं, अगरि स्कूल ॾिसूं त चवंदो यार सरकारी स्कूल में पढ़ाई, त दैट मीन्स के माण्हुनि जो सॼी जेका हुन सोसाइटी खे हलाईंदड़ मिशनरी आहे उन तां वेसा खॼी वियो आहे, उहो किथे न किथे ब्रेक डाउन कंदो, अलाह पनाह में रखे पियो, पोइ उहो किथे न किथे का ॿी ॻाल्हि चिड़ंग निकिरे थी, ऐं पोइ सोसाइटी ईअं भड़म करे पंहिंजो रिएक्शन शो करे थी। सो असांजी सोसाइटी बदकिस्मती सां असांखे पंहिंजे इदारनि में, पंहिंजे इंस्टीट्यूशन्स में, पंहिंजा जेके यानी ॾिसो न माण्हू सां ज़ुल्म थिए थो, माण्हू पुलिस में एतबार न हुजण जे करे या प्रेस क्लब जे साम्हूं बीठा आहिनि या हाईवे ब्लॉक करे वेठा आहिनि, जॾहिं की न हाईवे ब्लॉक करण जो कानून सां को वास्तो आहे, न प्रेस क्लब जो को कानून सां वास्तो आहे, पर हू सम्झनि था त हितां जेसि ताईं हीउ प्रेशर न डेवलप थींदो तेसि ताईं कुझु न थींदो। सो या पैसा ॾिबा या सिफारिश कराइबी या प्रेस में गोड़ थिए या सुपरहाईवे या हाईवेज़ बंदि थिए। ऐं इहो चवणु चाहियां थो त हीअ हिकिड़ी बदनसीबी आहे, ऐं जेको इमरान ख़ान साहिबु या हू त चए पियो त जी बैड गवर्नेंस या रूल ऑफ लॉ न आहे, इहे ॻाल्हियूं करे करे असांजी निड़ी वेहिजी वई आहे। बेसिकली जेसि ताईं रूल ऑफ लॉ न आहे, जेसि ताईं गवर्नेंस सही नथी थिए, तव्हांजा इंस्टीट्यूशन्स त माण्हुनि जो एतबार खजंदो, ऐं हीअ ॻाल्हि ख़ुदा न ख़ास्ता केॾी महिल जीअं सां भाण आहे। हाणे मूंखे किथे ॿुधो पियो त के वकील साहिबु जेको आहे अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, हाणे इहो कमु DC ऐं SP जो आहे त भाण ॾिसे त ज़ख़ीरा अंदोज़ी न थिए, पर
ना जेसिताईं है, order न आहे। उम्मीद ना है। जी हाँ, ठीक है जब कॉलर ने सागत वसीम कुरैशी हैदराबाद में। जी कुरैशी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलामुअलैकुम। आज मेरा सवाल है सर आपसे कि सिंध में एक नफरत का वेरिएंट दाखिल हो गया है और अल्लाह खैर करे, हम सब परेशान हैं। शहरी और देही वडरे जो है वो अपने उरूज पर है। अल्लाह खैर करे, आपसे दरख्वास्त है कि सर इस पे तफसीली जो है गौर कीजिए और आवाम को अवेयरनेस दें ताकि ये नफरत का जो वेरिएंट है ये मजीद फैले नहीं। शुक्रिया जी ठीक है। बेबी कॉलर अहमद अली ब्रोई जैकबाबाद में। जी ब्रोई साहब छा चवणु चाहींदा? हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाई साहब गुजारिश कयां काजी साहब, असां वटि तंहिं नमाज़ जी पोजीशन तमामु ख़राबु आहे। जी तमामु माण्हू रोज़ मोटरसाइकिल पूरा रोज़ चोरियूं आहिनि, माण्हू सख़्तु परेशान थिया आहिनि। जगमग वारा सलाह ॾियणी लाइ छा कयूं? कोई ॿुधण वारो ई कोन्हे। ठीक है साईं, हालात खराब हैं। कुरैशी साहब, दरिया आपने कहा कि नफरत का दरिया तो कैसे आ सकता है? बात यह है कि आप हैदराबाद से आपने कॉल की, आप चले जाइए लतीफ़ाबाद 11 नंबर में, फुलेली में, प्लेटाबाद में और फिर कासमाबाद में, कोई शीदी गोट के करीब या कोई हाला नाका के करीब किसी गांव में चले जाइए। उनसे एक आम आदमी से गुफ्तगू कीजिए कि क्या आप किसी को इन सारे मामलात, ये जो मकानी निज़ाम और फलां ढिमकान जो बातें हो रही हैं, इसमें क्या आप किसी को किसी ज़बान की बुनियाद पे आप उससे नफ़रत करते हैं? तो यकीनन 99% लोग बोलेंगे क्या कह रहे हो भाई? हाँ कुरैशी साहब, ये किस किस्म का सर्वे कर रहे हो? दरअसल ये सियासत होती है सियासत के लिए। ये सियासत कोई तामीरी सियासत नहीं है और ये कुछ भी नहीं बिगाड़ सकती। यकीन रखें, अगर कानून और इन ऐसी सोच को कोई सरकारी मिशनरी की हिमायत हासिल ना हो तो ये बड़बड़ करते रह जाएंगे, कुछ नहीं होगा। क्योंकि अवाम ने न पहले लड़ी थी न आज लड़ेगी। ये नफरत में से ये जो खून की चाहते हैं कि इसकी ये पनपे, ये जो नफरत का जो पौधा लगाते हैं, ये जो लोग भी लगाते हैं, वो उसमें खून डाले बगैर, अगर खून नहीं डलेगा तो यकीन कीजिए इससे कुछ भी नहीं होगा। लेकिन जब खून डलता है उसमें तो फिर वो पौधा जो है बड़ा होकर तनावर दरख्त बन जाता है। तो सिर्फ दुआ ये है मेरी और उम्मीद मेरी ये है कि जैसे माजी में रियासती मिशनरी, हुकूमती मिशनरीज़ ने ऐसी कुव्वतों को एक पुष्ट पनाही की, उन्हें जो है वो उनके छप्पर छां में वो जवान हुए, वैसा कुछ ना हो। बाकी इन बयानों से और इनसे आप क्यों कुरैशी साहब परेशान होते हैं? सिंध का आदमी इतना बेवकूफ़ न पहले था ना कोई भी ज़बान बोलने वाला हो कि वो किसी ऐसे मुद्दे पर, नुक्ते पर कोई जो है वो किसी को मारने माराने के लिए तैयार हो जाए। ये दोनों तरफ से कुछ लोग पैदा किए जाते हैं और फिर उनको एक पुष्पनाई होती है कि जाओ उनके 4 आदमी मारा, वो जाओ उनके 4 आदमी मारे, ताकि खून गिरे। खून गिरेगा तो हैदराबाद की सड़कों पर फिर दरिया नफरत का फैलेगा, या कराची में या सखर या कहीं पर भी, या पंजाब में या कहीं पर भी। सो उम्मीद है कि अगर पुष्पनाही नहीं होगी तो इनको बोलने दें। ठीक है। जब कॉलर सेकंड मोहसिन बिलार रानीपुर में। जी बिलार साहब छा चवणु चाहींदा? काज़ी साहब, नंढा को सवाल आहे सर। वज़ीर आज़म खे अलाह ख़ुशि रखे, ॾींहं ॾे सर, पेट्रोल 2 कलाक खां पोइ 13 सां 150 ते पुॼी वेंदो। सर काज़ी ईअं सही न आहे? वज़ीर आज़म सलाह ॾियो तव्हां त माना हिकु मनु 200 रुपया लीटर करे त माना असांखे माना आसरो त हूंदो, पकत हूंदी आहे 200 आहे। रोज़ जेके झटका अचनि 11,000 वोल्ट जा, इहे ॾुखिया नहीं। 300 ते हूंदो, ढोर ढबो खपाए असां अफोर्ड करे ईंदासीं। ॿियो साईं, यूरिया भाण जो त असां आसरो करणु छॾे ॾिनो। हाणे असां चौपाए माल जेको वखाण थींदो आहे भाण, उहो था ॾियूं पिया। कणिक खे मिड़ेई गुज़ारो करिणो आहे, ॾींहं कढूं। ॿियो सर ॾींहं कढूं। ॿियो सर जेको वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे फसलनि जा रेट वधीक आहिनि, इन करे भाण महांगो आहे। त सर वफ़ाक़ी वज़ीर खे असां तव्हां जे थ्रू ॿुधाइणु चाहियूं था सर, असांजो जेको पेशो आहे ज़राअत जो,
कंहिं दुकान खां खसीस माचिस वठिबो उहो बि हुन खां पुछिबो छा आहे रेट, ऐं असां जेको फ़सुलु आहे ज़रात साईं असांजे टपड़नि जो अघु ॿियो थो मुक़ररु करे, असां मुक़ररु नथा करे सघूं साईं, इन जो हल छा आहे साईं, महिरबानी। ठीकु आहे बिलाल साहब। ब्रोही साहब जेको बाद में फ़ोन कयो चवनि था अमनुमान ख़राबु थी वियो आहे, सही अमनुमान ख़राबु थी, पोइ साईं चवनि था ब्रोही साहब त छा कजे? ब्रोही साहब छा थियणु खपे तव्हांजे ख़्याल में? तव्हां जेको बाद जी ॻाल्हि कयो पिया, पर जिथे बि सिंध में मिसाल हैदराबाद में 23-24 माण्हू अजल जो शिकार थी विया, छा थी वियो? ॻाल्हि इहा आहे त इहो छो थियो? हीअ बि त हिकिड़ो अमन मानी आहे न, जॾहिं तव्हां मंशियात विकिरण ॾियो था, हीअ करणु ॾियो था, रीज़न आहे त तव्हांजी लोकल एडमिनिस्ट्रेशन ऐं पुलिस इफेक्टिव न आहे। हल छा आहे? उहो इफेक्टिव थी वञे, मौसर थी वञे, पंहिंजो कमु ईमानदारी सां करे। जी हा। सो इन में फारसी कहिड़ी आहे? अच्छा, उहो कीअं थींदी? जॾहिं हुकूमत अहिड़ा ऑफिसर्स लॻाईंदी, जॾहिं हिननि ऑफिसर्स खां को अकाउंटेबिलिटी हूंदी। हिन 23 माण्हू मरी विया, SSP हैदराबाद खां को पुछाणो थियो आहे किथां? जी हा। DIG रुगो नोटिसिस वठे पियो, पर SSP खां को पुछाणो थियो? 23 माण्हू यार, अला मां कंहिंजी ज़िंदगी जी भेट त न आहे, पर मरी में एग्जैक्टली 23 माण्हू हुआ न, उहा ई हाल थी, उते बि त कुझु बि न थियो, कोई रिस्पॉन्स न। पर एग्जैक्टली उते अञा घटि में घटि जांच त थिए पई, ऐं हुते घटि में घटि लोकल DCC त चेंज किया अथनि। हिते SSP हैदराबाद खां केरु पुछे थो? SSP जैकोबाद खां अगरि ही ब्रोही साहब जहिड़ा शहरी, सो सही 1.5 साल अथव इलेक्शन लाइ। जी हा, तयारी वठो। हा न, मतिलबु ॻाल्हि इहा आहे त हीअ सभु इलेक्शन महिल न ब्रोही साहब खे यादि ईंदो न कंहिं ॿिए खे यादि ईंदो। जी हा, जी हा, जी हा। बिलाल साहब जी, बिलाल साहब बाक़ी ॻाल्हियूं त ठीकु आहिनि, पर जेका तव्हां हू ॻाल्हि माल वाली, हा सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो आउं न ज़ाहिर आहे हाणे ऑर्गेनिक जेको भाण आहे उहो एतिरे अंग में केतिरो मिक़दार मौजूदु आहे, पर माण्हुनि खे आउट ऑफ बॉक्स सोचणु खपे, कुझु ऑल्टरनेट्स बि ॾिसणु खपनि। त अगरि अहिड़ी सूरत रहिंदी त छा हुनजो इलाजु आहे, कुझु ॿिया ॾिसनि सर्विस थियणु खपनि, त ॿियो छा ऑप्शन थी सघे थो। पहिरां बि ॻाल्हि, लेकिन ॻाल्हि इहा आहे त यार यूरिया महांगी न थी आहे न। एग्जैक्टली, या त चवनि त भई पेट्रोल वांगुरु महांगी थी वियो आहे। हू जेके ठाहींदड़ आहिनि हू चवंदा असां महांगो न पिया, रोज़ इश्तिहार छपींदा, हेठि मार्केट में महांगो थो मिले, या मिले नथो, या महांगो थो मिले। त मतिलबु पोइ इहो थियो त शइ त महांगी न थी आहे, हीअ त विच में मिसमैनेजमेंट आहे। जी हा, जी हा, क्लियर मिसमैनेजमेंट आहे, ॿियो कुझु आहे कोन। जब शुरू में ॻाल्हि थी शायदि कंहिं दोस्त लगाड़ी साहब ॻाल्हि पुछी, हा पहिरियों पोइ लगाड़ी साहब जी ॻाल्हि ते अचूं था, पोइ अॻिते हलूं। हाणे अॼु 27 तारीख़ जेका 27 फरवरी ते मतिलबु PTI वारा दोस्त सिंध में जेके आहिनि, ठीकु आहे, हुनजी मरकज़ी हुकूमत में PTI जी हुकूमत आहे, ज़ैली तंज़ीम आहे, हुनजी मातहत तंज़ीम आहे, बट एतिरो ऑब्वियस न थींदो आहे पॉलिटिक्स में। थोड़ी कुझु भरम वरम बि रखिबा आहिनि। हाणे असांजी सियासत में भरम वरम बि हलिया विया आहिनि, त छाकाणि तव्हां असां वारनि जे ख़िलाफ़ु था कयो, असीं तव्हांजे भाई तव्हां 25 तारीख़ ते करे वठो आहे। एग्जैक्टली सेम मतिलबु इहो आहे त असीं तव्हां असांजे वॾे भाउ खे तंग न कयो, चलो न कयो। हाणे सवाल इनसां छा थींदो? कुझु बि न थींदो। अगरि त PTI जे काफ़िले में माण्हू न हूंदा त को फ़ाइदो ई न आहे, त पोइ कुझु बि कोन थींदो। हरूभरू जेका आहे हिकिड़ी सॉर्ट ऑफ पुलिस हुनखे लंघाए छॾींदी, न त रूट्स चेंज थी वेंदा, टाइमिंग्स चेंज थींदा, ऐं ज़ाहिर PTI चाहींदी त हिते ई शयूं जेके आहिनि, मतिलबु हिते कुझु गोड़ घमसान थिए, किथे टकराव थिए, को वरी केस दाख़िल थिए, जेको थींदो आहे अगरि पॉलिटिकल। लेकिन हाणे हिते एडमिनिस्ट्रेशन खे, सिंध गवर्नमेंट खे वधीक स्मार्ट मूव करणो, हा सम्झी हलणो पवंदो। त ठीकु आहे, हुननि जो बि हक़ु आहे, सियासी तरह हुननि जो बि हक़ु आहे त हू बि पंहिंजो मार्च वार्च करे वठनि, जीअं हिन ही मार्च वार्च कनि पिया। त लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि त माण्हू वधीक न हूंदा पीपल्स पार्टी सां गॾु, त इस्लामाबाद हुकूमत खे न लहर न लोॾो। ईअं ई अगरि PTI सां गॾु माण्हू न हूंदा वधीक, त सिंध हुकूमत खे न लहर न लोॾो। सिर्फ़ु कोशिशि इहा हूंदी PTI वारनि जी त हू साम्हूं अची टकराव कनि, उनखे एडमिनिस्ट्रेशन खे हैंडल करणो हूंदो। उहो थोरो हिन लाइ प्रॉब्लम थींदो। एडमिनिस्ट्रेशन त पीपल्स पार्टी जी पंहिंजी आहे, उहे यानी पीपल्स पार्टी गवर्नमेंट लाइ इशू हूंदो। एडमिनिस्ट्रेशन लोकल DC जो डिसीजन न हूंदा। ऑफकोर्स सिंध गवर्नमेंट खे इन लाइ को रूट चॉकआउट करणो पवंदो। अली साहब, मतिलबु अगरि जंहिं अनाउंस बि कयो आहे त घणे भाॻे इहा धमकी थी लॻे
छो अली ज़ैदी साहब अनाउंस किया अञा त पहिरीं ॻाल्हि अली ज़ैदी या त अली ज़ैदी खे हल्को था वठो जा न सिंध जा सदर सिंध जा सदर आहिनि सिंध जा सदर जी हा ईअं न विसरी वई कयो यार, ॻाल्हि हल्को न वठो अली ज़ैदी खे विसरी वई अली ज़ैदी ॻाल्हि। सिंध जो सदर आहे जी हा, जी हा, ऐं हू PTI चए थो त पोइ घुटकी मां पर ही जेके इतिहादी अथनि MQM ऐं GDA GDA इहे छो नथा गॾु वञनि? इहा हाणे नाहे ख़बर GDA त उते रखे बि थी हा बहरहाल मेहर साहब आहिनि उते कुझु न कुझु माण्हू ख़ैर PTI खे बि वंगार में माण्हू त ॾिबा लेकिन जीअं सो हितां अगरि माण्हू सो डिपेंड करे थो त PTI केतिरा माण्हू वठी हलनि था। अली ज़ैदी साहब खे इहो सम्झणु खपे त ख़ैर छॾियो मुफ़्त मशवरा ॾियण जो ठेको त कोन कयो ॿुधनि में ई कोन था न ॿुधनि मूंखे ठेको खयो आहे मुफ़्त मशवरा कॉलर सां गॾु जावेद रायमू तरपाकर मां जी रायमू साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो सर अली साहब सां हिकिड़ो सुवालु आहे। असांजो हिकिड़ो अमर छोकिरो कतल थियो तरपाकर कराची डिफेंस में 8 दिसंबर जो। पुलिस को बि सर असां त को बि सरकार न, अगरि कातल बिल्कुलु सरेआम घुमंदा फिरंदा न, पुलिस को बि सरकार कोन थी करे। इन जे करे असां चवणो आहे त थोरो असांजो आवाज़ु उथियारियो वञे। असां ग़रीब माण्हू बिल्कुलु पहुत माण्हू हिकिड़ी मज़दूरी कंदा आहियूं बंगले ते, पोइ चौकीदारी कंदो, पोइ बोरची करण क़ुर हाफ़िज़ छोकिरो हुयो, बेदर्दी सां मारे वियो, हथ पेर बदल लाश मिलियो आहे। पुलिस अञा ताईं 1.5 महीनो थियो आहे, पुलिस अञा ताईं को बि ॿुधाई कोन सघी आहे भई कतल छाजे करे थियो आहे, छाजी वजह सां थियो आहे। इहो असांखे मुतमिन करे कुझु कोन असां बिल्कुलु इख़्तिजाज कयो होसीं। उन खां पोइ FIR वञी कढी, उन खां पोइ पुलिस 1.5 महीनो थियो आहे, आई वटि वेंदा आहियूं, छा हीअ थी वियो फलाणो थी वियो, असां बिल्कुलु मुतमिन कोन था करे सघनि। त असांजो इहो सुवालु आहे त कुझु न कुझु कातल जेके आहिनि उन्हनि जी ख़बर पए असांजो माण्हू कहिड़ी शइ सां मारिजी वियो आहे, इहो सुवालु करिणो। अच्छा साईं जी ॻाल्हि कई कराची जी, त कराची में त स्ट्रीट क्राइम वरी ॾाढो रूज़ थिए थो ऐं बाक़ाइदा मतिलबु टारगेट कयो मर्डर्स माना क़िस्म जा। त उन ते अॼु जॾहिं सईद गनी साहब खां सवाल कयो त सईद गनी साहब चवनि था त पुलिस जी ज़िम्मेदारी आहे, पुलिस खे असां चयो आहे पुलिस खे इहो करणु खपे, पुलिस अगरि नथी करे त पुलिस जी ग़लती आहे, नथी रोके अगरि स्ट्रीट क्राइम त। पर जॾहिं वरी हिकिड़े प्रोग्राम ते इमरान याकूब मिनाज़ AIG जेके उहे उते वेठा मौजूदु आहे, उन्हनि जो चवणु उते त असांखे कराची में पुलिस जी नफ़री जी ज़रूरत न आहे, सर्वेलेंस जी ज़रूरत आहे, कैमरास जी ज़रूरत आहे, टेक्नोलॉजी जी एडॉप्शन जी ज़रूरत आहे, नफ़री भली घटि आहे। सही ॾिसो ॻाल्हि अगरि ईअं फेस ऑफ इट त ॿुधूं त सईद गनी बि सही थो चए, हू AIG बि सही थो चए, सभु सही था चवनि, बाक़ी बि कमु त पुलिस जो आहे। बट अगेन पुलिस कंहिंजे अंडर अचे थी, गवर्नमेंट जे अंडर अचे थी, को आज़ादु इलाइक़ो हू त न आहे, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान त न आहे, जीअं ख़ुदि मुख़्तियार थी वई आहे, पुलिस आहे। इहे ज़ाहिर ट्रांसफर पोस्टिंग सिंध हुकूमत जे, हू बि सही थो चए AIG त टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे। लेकिन आउं चाहियां थो त जेको हिकिड़ो कन्वेंशनल तरीक़ो आहे मूंखे सम्झ नथी अचे त ही आउं हमेशह चाहियां थो त सर्वेलेंस ठीकु आहे कैमराज़ जे थ्रू, ऐं हीअ त बिल्कुलु जेको बि CCTV कैमराज़ ऐं हीअ थियणु खपनि, लेकिन जेका हिकिड़ी लोकल जेका हू क्राइम लाइ स्पाइंग थींदी कंहिं ज़माने में, हिकु ज़माने में हिकिड़ो नेटवर्क पुलिस जो हूंदो हो, उहो छा सिर्फ़ु इहो ॾिसण लाइ त असांखां भतो जेको न पियो ॾिए त उहो मंशियात त न पियो हलाए। एग्ज़ैक्टली। अच्छा हू फलाणो, अच्छा उहो त ठीकु आहे, उहो त भतो ॾिए थो। एग्ज़ैक्टली। ॿी ॻाल्हि इहा आहे त ही हेड़ी सायरन वॼाईंदड़ ही गश्त छा थींदो आहे? मूं त कई दफ़े इहा ॻाल्हि कई आहे त अगरि तव्हां बि ॿाहिरि वञो, तव्हां विया हूंदो, तव्हां ॾिसो वञी हुते तव्हांखे विरले का पुलिस जी गाॾी नज़र ईंदी, पर इन जो मतिलबु छा पुलिस रोडनि ते न आहे छा? हू साधन कपिड़नि में हिकिड़ी नॉर्मल गाॾियुनि में फिरनि था, छाकाणि त हू एक्चुअली क्रिमिनल खे कन्फ्रंट करण जो पूरी नियत रखनि था। असां वटि इहो हुजे थो त जॾहिं सायरन वॼंदी गाॾी अचे थी त क्रिमिनल चए थो हटो बचो, हटो बचो, पाण पुलिस चवंदी थी अचे, पुलिस चवंदी आहे हटो त असीं लंघी वञूं, पोइ करे वठिजो। सो अगरि ही जेको स्पेशली स्ट्रीट क्राइम आहे, ही जेसि ताईं अंडर कवर मतिलबु गश्त न शुरू थींदो, यानी अंडर कवर या जो पाण सादी ज़बान में त सोली ज़बान में त सादन कपिड़नि में जेसि ताईं गश्त न थींदो, सादी गाॾियुनि में न थींदो, तेसि ताईं मतिलबु अगरि हिकिड़ा पुलिस वारा सादन कपिड़नि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जिथे गाॾियूं ट्रैफिक जैम थींदी आहे, जिथे ही स्ट्रीट क्राइम थींदो आहे, त तव्हां ॾिसो त हुते पाणे, पर हाणे हुन में ख़तरो इहो थींदो त ख़ुदा न ख़ासिता पुलिस वारनि खे बि नुक़सानु पहुची सघे थो, पर हुननि खे डेफिनेटली थींदो। इहो नथो थिए असां वटि। साॻी रीति ही जेके एरियाज़ आहिनि जिथे बैंक्स आहिनि, उते बि ॻाल्हि इहा आहे त या त पोइ गाॾियूं बीहारियो, पर तव्हां हर बैंक जे अॻियां गाॾी त नथा बीहारे सघो। जी हर घिटी में अंदर पुलिस वारो त नथो बीहारे सघो। क्राइम कराची वॾो शहर आहे, इनमें बेशक ज़ाहिर आहे इनमें 2.25 करोड़ जो शहर आहे या मथे,
त हिन में क्राइम 0% ख़ुदा करे करे थी वञे, लेकिन इहो आहे त पुलिस जी ओवरऑल अप्रोच जेसिताईं चेंज न थींदी जी हा तेसिताईं इहो किसो हलंदो रहंदो, भले कैमरा बि हणी छॾियो। ठीकु आहे सर। बाक़ी साईं जो छोकिरो जिन चवनि था साईं अलाए कहिड़ो त असांजो को छोकिरो न आहे, मूं साहिब जो बिल्कुलु मूं अख़बारनि पढ़ियो साईं, वॾो अफ़सोस थियो रहमू साहिबु, ऐं पुलिस खे घुरिजे त तव्हां बिल्कुलु दाद फ़रियाद थियणु खपे, इहो कुझु इन्वेस्टिगेशन थियणु खपे, ख़बर पवणु खपे त नौजवान खे कंहिं मारियो। ठीकु आहे सर। अच्छा हमाद अदर साहब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कई, जॾहिं परेश खटक साहब जी ॻाल्हि कई त उन्हनि चयो त परेश खटक साहब जो मूंसां त को बहस न थियो आहे, मुंहिंजो वॾो आहे, बाक़ी प्राइम मिनिस्टर साहब सां उन्हनि जी बहस थी हुई ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई, पर उन्हनि इहा ॻाल्हि करे छॾी त असांजी का पार्टी जेका आहे उहा विरासती पार्टी न आहे, जेको हिकिड़ो ॿार लीडर थी अची वेही बि रहे त वरी सभु जेके आहिनि उहे चुप थी वञनि। असांजी पार्टी में हर कंहिंखे ॻाल्हाइण जो हक़ु आहे। माने सवली सिंधी में नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे टोक कई न त भई को ॿार अची वेही रहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ अगरि एतिरी जमहूरी पार्टी आहे त पोइ माना ॿिए लफ़्ज़नि में मञे पियो त जेको खटक साहब उन्हनि खे चयो उहो चयो हूंदो, पोइ तरदीद छो था कयो? खटक साहब पर मूंखे अञा मुंहिंजी सुई अटकियल आहे यासिर त हू खटक लीक कई कंहिं आहे? जी हा, इजलास जी ख़बर ॿाहिरि, अञा इजलास ख़तमु न थियो आहे, ख़बर ॿाहिरि टीवी ते अची वई आहे, उहो लीक कई कंहिं? डॉन लीक्स ते इन्वेस्टिगेशन थिए थी, ॿियनि लीक्स ते थियनि थी, हिन ते बि थियणु खपे न। खटक लीक सियासी इन्वॉल्वमेंट हुई न हिन में। अॻिते इन मां महसूसु थिए थो त हीउ जेको मक़सदु बि इहो हो त हीउ पराॾो वञे, रिपल इफेक्ट्स क्रिएट थिया। पोइ नूर आलम साहब बि हुते क़ौमी असेंबली में ॻाल्हायो। मतिलबु इहो आहे त इहा ॻाल्हि जेका अपोज़िशन दावा करे रही त हुकूमती सुफ़नि में इख़्तिलाफ़ मौजूदु आहे, भले इन ॻाल्हि जी ही थिए, ऐं कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीउ नूर आलम खां पोइ कुझु ॿिया आवाज़ बि ॿुधण में ईंदा, ऐं जंहिंखां पोइ जेका क़ौमी असेंबली में जेका 9 मेंबरनि जी अक्सरियत ते बीठल हुकूमत आहे, हिन खे सिर्फ़ु अहिड़ा 9-10 आवाज़ खपनि, जी हा, ऐं हुकूमत हेठि मथे थी सघे थी। लेकिन वरी उहा ई ॻाल्हि आहे त असां वटि सभु को माण्हू उहे ई ॻाल्हियूं करे थो त ॾिसो ही जेसिताईं ग़ैबी मदद हूंदी न हूंदी उनजो वॾो दारोमदार आहे नो कॉन्फिडेंस सां, ऐं उनजो वॾो दारोमदार आहे त जेके मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियणियूं आहिनि। जी हा, ज़ाहिर आहे, बाक़ी पाण सम्झो। अगरि थोरो करेक्ट मतिलबु हिकिड़ो मतिलबु छा चइबो आहे हिकिड़ो एक्सप्लेनेशन त साथ हुजणु ज़रूरी आहे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस लाइ? साथ हुजणु कंहिंजो बि साथ हुजण जी हिन महिल जेका सूरत हाल आहे, अगरि मैदान में चइबो आहे न, हीउ मैदान पियो आहे, असां वटि ॿारणी चइबो आहे न, हलिया पोइ मैदान कयूं था, छॾियूं मैदान में, को कंहिंजो पुठि त न आहे, PTI बि मैदान में लहे, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ऐं हीअ सभु मौलाना फज़ल रहमान हीअ सभु मैदान में लहंदो, नो कॉन्फिडेंस थींदो न थींदो? पोइ त नो कॉन्फिडेंस थी वेंदो। अगरि मैदान में ई खुलियो छॾियो वियो त बाबा हाणे 1 to 1 आहे, को पोयां कंहिंजी बि मदद न आहे, न हुननि जी न हुननि जी, त इमरान ख़ान वटि टीम ई न आहे। तव्हां पाण ॾिसो न, हीअ अली ज़ैदी ऐं वावडा ऐं छा अजीब क़िस्म जा ही आहिनि, या असांजो हू गवर्नर पंजाब या CM पंजाब, ही किथां मैनेज कंदा? ही शहबाज़ गिल ऐं फवाद चौधरी इहे छा कंदा? पोइ सभु एॾी पार्टियुनि जो जेको मिक्सचर जेको नेक्स्ट गवर्नमेंट ठाहींदो, अगरि जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आयो त पोइ नवंबर जी अपॉइंटमेंट जेका आहे उहा एॾियुनि पार्टियुनि जे मिक्सचर जो ठहंदो? मतिलबु ॾिसो एतिरी पार्टियुनि जो मिक्सचर न हूंदो न, मुख्य पार्टी त वरी बि नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी हूंदी न, ऐं ज़रूरी न आहे त शिफ्ट थिए। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त बलूचिस्तान जो मॉडल तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे, जंहिंमें PTI यानी हू जेको जाम बाप, हा, उनजे अंदरां ई अब्दुल क़ुद्दूस साहब अची वियो, त अब्दुल क़ुद्दूस साहब त क़ौमी असेंबली में मौजूदु आहिनि न। जी हा, जी हा, ये तो हिकिड़ी किरदार जो नालो आहे, मतिलबु सॉरी, लेकिन मतिलबु ही हर दौर में हर हंधि हूंदा आहिनि, अब्दुल क़ुद्दूस साहब हूंदा आहिनि, सो उहो अगरि क़ौमी असेंबली में छो नथो अची सघे? जी कोई बि थी सघे थो, कोई बि अब्दुल क़ुद्दूस थी सघे थो, हुनखे सपोर्ट ही अपोज़िशन करे सघे, जीअं बलूचिस्तान में कई। ठीकु आहे, कॉलर आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? जी, अॼु मतिलबु सिंधी अख़बारात में रिपोर्ट थियो आहे त दादू शहर में गैस जे चूल्हे मां बाहि लॻण जे करे कैजुअलिटीज़ थियूं, त गैस जी छो त तमामु घणी लोड शेडिंग पई थिए, त उते जॾहिं उन्हनि
पंहिंजे घर में ख़ातून कुझु रद पचाइण जे लाइ कोशिशि कई त वरी हुन ते फ्यूल ऐड करे हुनखे ज़्यादा हुनजो प्रेशर बहितर करण जी कोशिशि कयूं त हुन मां दे हैव गॉट इंजर्ड, त हुनखे बचाइण लाइ संदन पुट हुननि जी जान बचाइण जी कोशिशि कई त हुननि खे बि 2 इंजरीज़ थियूं। पर पोइ when they were taken to hospital त नियर बाय को बि दादू शहर में या सेवण में जितां असांजा ऑलमोस्ट 3-4 चीफ मिनिस्टर्स थी चुका आहिनि हींअर बि आहिनि, त उते का अहिड़ी फैसिलिटी कोन्हे ऐं जंहिंजे करे क़ीमती जानूं ज़ाया थियनि पियूं ऐं देयर इज़ नो पॉलिसी त अहिड़नि वाक़ियात खे रोकण लाइ छा करणु घुरिजे। त इहो हिकिड़ो तमामु अफ़सोसनाक पहलू आहे त काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जिन खे एड्रेस करणु घुरिजे, पर सो फार नथिंग हैज़ बीन नो स्टेप हैज़ बीन टेकन। ऐं न ई वरी हुन ते को माण्हुनि में का हुन जे बारे में संजीदगी नज़र अचे थी। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे सर, एक्चुअली गैस ही कराची में भी कई वाक़िया थिया आहिनि, रिपोर्ट घटि पिया थियनि, इंटीरियर में भी मुख़्तलिफ़ जायुनि ते थिया हूंदा, छाकाणि त हू जेके सिलेंडर्स आहिनि उहो ख़ुदि हुननि जी क्वालिटी केरु चेक करे, उहो चयो वञे थो त हिननि खे 100% तव्हां फिल न करायो गैस खे, थोरो घटि करायो। हाणे इहे सभु हिकिड़ी बारीकियूं आहिनि। मिसाल फ्रेंकली तव्हां मूंखे चओ त हिन में हथु विझो त मूंखे त ख़बर ई न आहे त कीअं थींदो। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल तव्हांखे अचे थो, तव्हांखे बि नथो अचे। सो हाणे ॻाल्हि इहा त ओचितो असांखे ज़रूरत पइजी वञे त हथ त विझंदासीं न, पोइ ख़ुदा ख़ैर पियो करे। अच्छा, अगरि उनजी क्वालिटी ठीकु न आहे त उहो प्रॉब्लम आहे। ॿियो त जेको आमिर साहिबु तव्हांखे शायदि ख़बर हूंदी त असां वटि बर्न्स वॉट जेको आहे उहो बर्न वॉट त सिर्फ़ु कराची में आहे या हैदराबाद में शायदि आहे, हाणे ख़बर न आहे, हैदराबाद जी कराची में त आहे, कराची में आहे। सो जेके ज़ाहिर हुनखे बाहि लॻी हूंदी ख़ातून खे बि हुनजे पुट खे बि, त उहो किथां आयो, मुंहिंजे ख़्याल हैदराबाद में बि आई डाउट, करेक्ट मूंखे आउं चेक करे वठंदुसि, पर कराची में आहे। सो अगरि कंहिं हुटकी में बि सड़े थो हिकिड़े हद खां वधीक डिग्री ते हू बर्न थिए थी उनखे, त ही हैज़ टू बी रश टू कराची। किथे विच में उनखे या पंजाब हलियो वञे उनखे, हा हुतां उसादकाबाद ऐं हू वेझा पवंदा, पर सिंध में त हुनखे पोइ कराची अचणो पवंदो। या किथे खुलियो आहे त मूंखे आई एम सॉरी अगरि मां ग़लति बयानु पियो कयां, पर बहरहाल हूंदो बि त हिकिड़ो अधु हूंदो, ॿियो किथे कराची खां सवाइ सिंध में हिकिड़ो अधु हूंदो। अच्छा, पर साईं त जेका ॻाल्हि कनि था उहो त कैजुअलिटी जी ॻाल्हि था कनि था, त असां वटि त एमरजेंसी जेके कैजुअलिटीज़ आहिनि उहे ई कोन हिननि शहरनि में, चाहे सेवण हुजे चाहे ॿिया जेके आहिनि एक्सीडेंट्स, ही जेको बर्न थिए थो बाहि सां या एसिड सां, हा इहो तव्हांखे ही लोकल जेको, छाकाणि त हू केतिरी डीप, केतिरी छा चइबो आहे केतिरो डीप बर्न थियो आहे, छा थियो आहे उहो तव्हांखे हिन बर्न वार्ड में ई हैंडल करे सघिजे थो, नॉर्मल कैजुअलिटीज़ में हैंडल थी नथो सघे पेशेंट। ठीकु आहे। ऐं जब आख़िरी ॻाल्हि अगरि करे वठूं त मौलाना फज़ल रहमान जेका पाण बि ॻाल्हि कईसीं असां, त मौलाना फज़ल रहमान चवनि था त नेशनल पॉलिसी ठहे थी, पार्लियामेंट बेख़बर आहे। मौलाना फज़ल रहमान साहब चवनि था त कि हिकिड़े फ़र्द जी जेका आहे उहा सोच ते जेका आहे पॉलिसी नथी ठही सघे, पॉलिसी खे पार्लियामेंट में खणी अचिणो पवंदो। ऐं ॿी बाक़ी हुननि जेका रिवायती ॻाल्हि कई त जेके मुल्क आहिनि जेके मुसलत आहिनि उहे ई ज़िम्मेदार आहिनि सभिनी जा, उहो उखाड़े फिटी करिणो पवंदो। ठीकु आहे, बाक़ी ॻाल्हि त मुस्तक़िल आहे। ॾिसो उहा ई ॻाल्हि जेका नेशनल सिक्योरिटी पॉलिसी आहे, अगरि त ही एतिरो राज़ आहे त माण्हुनि, ॾिसो हिन मुल्क में ज़ाहिर आहे कार थी थिए न, त नेशनल सिक्योरिटी उहो टाइम केतिरो आहे तव्हां ॻाल्हायां पोइ हिसाब ॿ मिंट आहे। अच्छा, तकिड़ो ॻाल्हाए वठां। ॾिसो जॾहिं हर तरफ़ हिकिड़ी बुरी ख़बरूं अची रही हुजनि थियूं, भाण बि न आहे, पाणी न, फलाण न आहे, महांगाई आहे, हीअ त गवर्नमेंट या असांजा जेको बि थिंक टैंक्स आहिनि उहे सोचीनि था त अचो पाकिस्तान जे आवाम खे हिकिड़ा ख़ुशख़बरी ॿुधायूं। त असांखे ख़ुशख़बरी ॿुधाई वई त 74 साल खां पोइ असां वटि हाणे फाइनली वी हैव अ डॉक्यूमेंट जंहिंखे असीं पंहिंजी सिक्योरिटी, नेशनल सिक्योरिटी पॉलिसी चई सघूं था। असां वटि हिकिड़ो दस्तावेज़ तयारु थियो आहे, ख़ुशि थिए माण्हू झुमरियूं पाए। आई डोंट नो, अच्छा तफ़सील नथा ॿुधाए सघूं हुन सां तइ छा कयो आहे, उहो सॉरी उहो नथा ॿुधाए सघूं, पर तव्हां ख़ुशि त थियो। हाणे अच्छा, पोइ ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां क़ौमी सलामती जी पॉलिसी ठाहियो पिया त हुनखे क़ौमी असेंबली खां परे कीअं छो पिया रखो। अगेन ॻाल्हि उहा ई आहे त हुनखे सीक्रेट रखिणो आहे। अगरि शइ एतिरी गुजगोह में आहे त ज़रूरु को ज़बानी कलामी त 74 साल अॻु में बि हूंदी, पहिरें ॾींहं खां को न को सलामती पॉलिसी हूंदी, बसि पोइ हीअ असां लाइ त उड़ी थी, त पोइ झुमरियूं छा ते पाइजे, कारनामो छा चऊं। छाकाणि त कारनामो जेसि ताईं ॾिसंदासीं न अखियुनि सां त हीउ कारनामो आहे या न आहे, तेसि ताईं हुन ते ताड़ियूं कीअं वॼायूं। सो दे आर एक्सपेक्टिंग अस टू कि असीं हिकिड़ी अहिड़ी शइ ते अपलॉड कयूं या ताड़ियूं वॼायूं जेका शइ असां ॾिठी कोन्हे। जी हा, नेशनल सिक्योरिटी पॉलिसी कंसेंसस खां अलावा। ठीकु आहे, वरी महिरबानी सभु नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।